दोस्तों ही मेकिंग वीडियो तव्हां ॾिसी सघो था। रियासत ड्रामो जो शूट थी रहियो आहे, अॼु नई बेहतरीन अपडेट आई आहे, उहा तव्हां सां शेयर कंदासीं ऐं इन में कहिड़ा कहिड़ा सीन शूट थी चुका आहिनि, रियासत ड्रामो किथे पुॻो आहे। दोस्तों रियासत ड्रामो हिकु बेहतरीन ड्रामो, काफ़ी सीन इन जा शूट थी चुका आहिनि। ओठे यानी उमेद अली कलवाड़ साहब जा अलाए केतिरा सीन शूट थी चुका आहिनि ऐं अॻिते बि ड्रामो जी शूटिंग जी तेज़ी सां हली रही आहे। साम्हूं तव्हां ॾिसी सघो था वीडियोज़ में ऐं किथे कमु पुॻो आहे। बहरहाल हीउ ड्रामो वॾो कामयाबु थींदो दोस्तों। हिन में सभु सीन हाई लेवल जा आहिनि, कहाणी बि बहितरीनु आहे, सभु अदाकार वरी महिनत करे रहिया आहिनि ऐं इन्हनि में जेको आहे सुठा सुठा सीन ऐं सुठा मतिलबु डायलॉग ॾिना विया आहिनि ऐं लोकेशन बि बहितरीनु आहे। ख़ासि करे जेको आहे दोस्तों खजू साहब वॾी महिनत करे रहियो आहे। ऐं दोस्तों आज़म मैंगल जी अञा ताईं शूटिंग स्टार्ट न आहे थी। फ़िलहालु ॿिनि अदाकारनि जा सीन शूट थियनि पिया। मुंहिंजे ख़्याल में आज़म मैंगल ॿिएं स्पेल में ईंदो। पहिरें स्पेल में हुनजी शूटिंग मुश्किल आहे, ॿिएं स्पेल में मथां आज़म मैंगल जो धमाको ॾेखारियो वञे। बहरहाल दोस्तों हिकिड़ो ॿियो कमु बि थी चुको आहे, उहो कमु इहो आहे त पंहिंजा वे ड्रामे में मूसा कैंसिल थी चुको आहे। मूसा उन ड्रामे में न हूंदो। उहा उदासी टीवी ते अॼु मां अपडेट रखण वारो आहियां, तफ़सील सां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त पंहिंजा वे ड्रामे में हू छो न हूंदो, छाजे करे न हूंदो। बाक़ी रियासत ड्रामो पंहिंजी धूम धाम सां जी शूट हली रही आहे ऐं इन में जेको बि सीन शूट थी रहियो आहे उहो असां पल पल तव्हां सां शेयर कंदा पिया अचूं। कोशिशि असांजी इहा ई आहे त तव्हांखे हर सीन, हर लफ़्ज़, हर लोकेशन जे ॼाण ॾींदा हलूं ऐं असांजे सिर्फ़ु शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे अहिड़ा वीडियोज़, अहिड़ा मेकिंग पिक्चर सभु कुझु टाइम सां मिलंदा आहिनि। दोस्तों होॾां जेको आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी शूटिंग बि वरी तेज़ी सां हली रही आहे। ईअं न आहे त उहो शूट बंदि थी चुको आहे, न, उनजी बि वरी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जा तव्हां हेसि ताईं वीडियो ॾिठो आहे महिरबानी करे हिनखे अॻिते शेयर ज़रूरु कंदा ऐं हिनखे पहिरियों त लाइक कयो, महिरबानी कयो हिनखे लाइक कयो ऐं सुठा हिकु कमेंट कयो। अगरि लिखणु कुझु नथो अचे दिलि ई मोकिले छॾियो। होॾां जेको अगरि चैनल सब्सक्राइब न कयूं वेठा त सब्सक्राइब करे छॾिजो, वॾी महिरबानी थींदी ऐं नोटिफिकेशन जीअं तव्हांखे मिले त पोइ इन घंटी खे आल ते करे छॾियो। फेसबुक ते अगरि वीडियो ॾिसी रहिया त फेसबुक वारनि खे चवंदुसि शेयर करे छॾियो, लाइक करे छॾियो।